जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सोरी यानी रोट जेको असां ठाहींदा आहियूं महालक्ष्मी जे सॻिड़े में, उहो कीअं ठाहिजे मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। हिकु बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं मैदो। मां हिते हिकु कोप मैदो खयो आहे जेको लॻभॻि 200 ग्राम जे क़रीब आहे। उन सां गॾु असां हिन में विझंदासीं 1 टेबल स्पून सूजी, 2 स्पून यानी 2 चमचा हिन में विझंदासीं असां नारियल चूरो, खंडु पीसे विझंदासीं लॻभॻि 3 वॾा चमचा आहे इहा, नंढो फोटो कुटे विझंदासीं, हाणे विझंदासीं असां मोइण लाइ तेल, लॻभॻि 6 चमचा तेल आहे। चङी तरह मिक्स कंदासीं, मुठी ॿधी ॾिसंदासीं। अगरि मुठी ॿधिजे थी मतिलबु मोइण बराबरि आहे। अगरि मुठी न ॿधिजंदी त असां थोरो सो तेल अञा विझंदासीं। ॾिसो मां लॻभॻि हिते 6 चमचा तेल विधो आहे, मुठी चङी तरह ॿधिजे थी। हाणे थोरो थोरो पाणी विझी करे असां अटो ॻोहींदासीं। कड़क अटो ॻोहिणो आहे, घटि में घटि पाणीअ जो इस्तेमालु करे। जीअं असां लोले लाइ अटो ॻोहींदा आहियूं उन ई तरह। ॾिसो हिन तरह सुको अटो ॻोहिणो आहे और 10 मिंट असां हिनखे ढके रखंदासीं। उन खां पोइ असां हिन मां ठाहींदासीं सोरी। त हिकु चाणी खणंदासीं असां, साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। किन घरनि में वॾी सोरी ठहंदी आहे और किन घरनि में नंढी सोरी। वेलींदासीं हाणे हिनखे, घणो सन्हो न आहे करिणो, जीअं न त असां खणंदासीं हिनखे और तरण जे टाइम ते इहो भुरी वेंदो। त घणो सन्हो न कंदा, जीअं लोलो हूंदो आहे उन तरह करिणो आहे। वेलण खां पोइ असां हिन में 16 कुंडूं ठाहींदासीं। महालक्ष्मीअ जे सॻिड़े में हूंदियूं आहिनि 16 तंदूं। साॻे ई नमूने असांखे हिन में करणियूं आहिनि 16 कुंडूं और मुंडीअ जे छले सां असां हिन में 16 छले जा निशान ठाहींदासीं। ये असांजी सोरी तैयार थी वई आहे। हाणे हिनखे असांखे तरणो आहे। त हिनखे तरण लाइ तेल गरम करे वठंदासीं, मीडियम गरम हुअणु खपे तेल। और बिल्कुलु धीरे बाहि ते असांखे हिनखे तरणो आहे। अगरि बाहि तेज़ हूंदी त इहो ॿाहिरां त पकिजी वेंदो पर अंदरि कचो रहिजी वेंदो। इन करे धीरे बाहि ते बिल्कुलु असां हिनखे क्रिस्प फ्राई कंदासीं, घुमाईंदे ॿिन्ही तरफ़ सां। ये ॾिसो असांजी सोरी तैयार थी वई आहे। ये कढी वठंदासीं असां। अहिड़े ई नमूने सभु सोरियूं तैयार कंदासीं। ये असांजी सोरी तैयार थी वई आहे, जंहिंमें 16 छले जा निशान और 16 कुंडूं हूंदियूं आहिनि, जेको असां महालक्ष्मी जे सॻिड़े में ठाहींदा आहियूं। घर जे हर हिकु भातीअ जी हिकु सोरी तैयार कबी आहे। महालक्ष्मी माता जी पूॼा कीअं कजे, सतपुड़ा कीअं ठाहिजनि, महालक्ष्मीअ जा केतिरा ई वीडियोज़ मां अपलोड करे चुकी आहियां, ज़रूरु चेक कजो तव्हां। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में मां विधी आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।